रहीम तालके रोड़ीअ जे तमाम मेल फीमेल प्राइमरी उस्तादनि खे गुज़ारिश कजे थी त सुभाणे सॼे स्कूलनि जी तालाबंदी आहे, तालाबंदी करनि ऐं 10 वॻे फिक्स मेन स्कूल रोड़ीअ में अची वञनि, जितां असां वॾी रैलीअ जे शकिल में मॉडर्न हाई स्कूल सखर में जेको आहे सो जेका मरकज़ी रैली निकिरंदी उन में शिरकत कंदासीं। ऐं तमामु उस्तादनि खे इहा असां गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे सॼा जो सॼा उस्ताद पंहिंजे हक़नि जे ख़ातिर पंहिंजे सुभाणे वारे एहतजाज में शिरकत करनि। तालके रोड़ीअ जे उस्तादनि मां मूंखे तमामु घणी इहा शिकायत आहे त दोस्त कॾहिं बि पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि ते ॿाहिरि कोन निकिरंदा आहिनि ऐं सुभाणे निकिरी अचनि, ॿधीअ जो सबूत ॾियनि त जीअं साबित करे ॾेखारियूं त असां मुलाज़िम पंहिंजे हक़नि जे लाइ हमेशह जेको आहे सो जाॻूं था ऐं पंहिंजे हक़नि जी हिफ़ाज़त ॼाणूं था ऐं असीं पंहिंजे जेको आहे सो मरकज़ी क़ाइदीन खे ॾेखारींदासीं त तालके जे रोड़ीअ जा उस्ताद अव्हां सां हर वक़्तु शाना बशाना गॾु आहे। उस्ताद मोहम्मद ज़करिया बुढ़ो, सदर पेटे तालका रोड़ी।